मेहर में रमज़ानुल मुबारक के भलारे महीने में वापारियुनि ऐं दुकानदारनि आम वहपे जी शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे, जंहिं करे ग़रीब माण्हू सेहरी तोड़े इफ़्तारीअ जो सामान वठण लाइ परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मेहर मां SS न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गनी मीराणी जी ही रिपोर्ट। मेहर जे वापारियुनि ऐं दुकानदारनि आम वापे जी शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि। हींअर असीं मेहर जे मेन घंटाघर चौक ते मौजूदु आहियूं। अचो त मेहर जे शहरनि खां महांगाई बाबति वीचार वठूं त हुननि जो छा चवणु आहे। जेको रेट लिस्ट जो रेट आहे असां उहो ई था हलायूं, ईअं न आहे जो जेको रेट जो लिस्ट न आहे असां हुन खां मथे, जेको रेट जो लिस्ट आहे असां उहो ई था हलायूं, रेट उहो ई था वठूं, मथे न वठंदासीं असां, छो जो मथे हुन जो स्टोर थियल आहे न, फ़ाइदो उन्हनि खे आहे, असांखे फ़ाइदो न आहे, छो जो उन्हनि जो माल जेको ईंदो वेंदो उन्हनि जो खपत थींदी वेंदी ऐं असांखे त खणणो आहे, असांजी रोज़ी आहे। मुंहिंजा साईं बुख बदहाली बेरोज़गारी हिकिड़े तरफ़, ॿिए तरफ़ रमज़ान महीने में महांगाई उरूज ते आहे, हर शइ आसमान सां ॻाल्हियूं पई करे। हिते चांवर, अटो, गिहु, लूणु मिर्च त महांगो आहे, पर हिनमहिल इफ़्तारी जे लाइ माण्हू फ्रूट नथो ख़रीद करे सघे। असांजो DC दादू उनखे ख़बर ई कान्हे का त हिते उन्हनि खे जेको आहे हिते निगरानी करणी आहे, उनजे हवाले सां हू माना इन शइ में ॼण त उन्हनि ख़बर ई न आहे त को असांजो इहो कमु आहे त हिते जंहिंखे जीअं अचे थो तीअं पिया था रेट वधाइनि, जंहिं शइ जो रेट हिननि खे अचे थो जीअं सम्झ में अचे थो उहे पिया था कनि, त उनजे हवाले सां इहो ग़रीब आवाम पियो थो लोड़े। असीं गुज़ारिश था करियूं त उनखां उन ते एक्शन वठो। मुख़्तियार कार ॾाढो सुकून सां वेठो आहे, AC पंहिंजे सुकून सां वेठो आहे, DC उते पंहिंजे सुकून सां वेठो आहे। हिते ग़रीब मिसकीन माण्हू जेके ताज़ो हिनमहिल ॿोॾि जो शिकार थी रहिया आहिनि, हिनमहिल हुननि खे खाइण जे लाइ वसियत कोन्हे को। रमज़ान महीनो लॻो पियो आहे, अलाए केतिरा माण्हू दाऊं पिया था कनि त असांखे खाइण जी वसियत कोन्हे को। हिन महांगाई सां कीअं उहो मुंहुं ॾींदा। मेहर जे शहरनि जा वीचार ॿुधा। हिननि जो इहो चवणो त खाधे पीते जूं शयूं अॻ में ई महांगाई में वरितल आहिनि, पर जीअं ई रमज़ान शरीफ़ भलारो महीनो आहे त माण्हू फ्रूट वग़ैरह या भाॼियूं उहे ग़रीब मिसकीन माण्हू नथो वठी सघे, छाकाणि त उन्हनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। कैमरामैन सरफराज़ लाखियर सां गॾु गनी मीराणी SS न्यूज़ मेहर।